अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर पेश आहे लखी गुलाम शाह मां अब्दुल गनी भयो जी रिपोर्ट। लखी गुलाम शाह चक शहर जामिया मस्जिद अमरोटीअ में उमूमी जो इजलास JUI अमीर मौलाना सऊद अहमद भयो जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंजा महिमान ख़ासि JUI ज़िला सखर जो जनरल सेक्रेटरी मौलाना मोहम्मद साले ईंदड़ JUI तालका सालियापट जो अमीर मौलाना मुफ्ती असदुल्लाह भयो। उन खां अलावा JUI टाउन चक जो सरपरस्त आला फ़कीर एहसानुल्लाह भयो, हबीबुल्लाह मंगी, मौलाना सैफुल्लाह मर, मौलाना नईमुल्लाह भयो, मौलाना अब्दुल रऊफ मर, हाफिज़ उज़ैर अहमद मर, कारी मोहम्मद सलाह सोलंगी, सालाल सफ़ीउल्लाह अबड़ो समेत माण्हुनि शिरकत कई। जॾहिं त उमूमी जे इजलास में मौलाना मोहम्मद साले हिंडण ख़िताब कंदे चयो त जमियत उलमा इस्लाम वाहिद पार्टी आहे जेका मुल्क खे बहरान मां कढी सघे थी। वधीक बयानु कंदे चयो त मुल्क में हलंदड़ अफ़रातफ़री अवाम नाज़ ते महांगाई करे जीअण जंजाल पियो आहे। हुकूमत वक़्त खां मुतालबो कयूं था त मदीना मस्जिद कराची खे शहीद करण वारो फ़ैसिलो वापसि वठे, न त ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक खे वधायो वेंदो। ऐं आख़िर में दुआए ख़ैर। ख़बरुनि जी दुनिया।